वेलकम बैक नाज़रीन। चौथे प्रोग्राम के सिलसिले के अॻिते वधायूं गुफ़्तगू कयूं था सिंध के बरसात के तबाहकारियुनि के हवाले से। ज़िलो खैरपुर जो सिंध जो सब खां वॾो ज़िलो है, उनते गुफ़्तगू करण लाइ असां राब्तो कयो आहे धरती टीवी ज़िले खैरपुर के रिपोर्टर जनाब शबीर फलियो साहब से। अचो तो उनसे गुफ़्तगू कयूं खैरपुर ज़िले जा तफ़सील वठूं। अस्सलाम वालेकुम शबीर फलियो साहब। वालेकुम सलाम सर। शबीर साहब, कीअं था ॾिसो बरसात तोड़े जो हाणे कोन्हे सिंध में, पर उन्हीं जो जेको असर आहे वो अञा ताईं मौजूदु आहे। इलाक़नि में पाणी बीठल आहे, जेका रिपोर्टिंग तव्हां ऐं ॿिया दोस्त कयो पिया। खैरपुर जी तफ़सीली जेकॾहिं अंग अखर तव्हां खां मालूम कजनि त खैरपुर में बरसात जे तबाहियुनि कार्यनि जे हवाले सां केतिरो नुक़सानु थियो आहे? सर, बरसात के हवाले से खैरपुर में 11 ॾींहं जेका मुसलसल बरसात पवंदी रही ऐं उन जे करे जेके पस गज़ाईअ जा जेके इलाइक़ा उहा मुकमल जो पतो पाणीअ जी लपेट हेठि अची विया। जे खैरपुर शहर की ॻाल्हि कजे त खैरपुर के आसपास जा इलाइक़ा या शहर जो कचहरी रोड आहे उहो बि मुकमल जो पतो बरसात की लपेट में रहियो ऐं एतिरा ई ॾींहं जेको आहे बिजली जो पतो उहा डिस्कनेक्ट रही हितां जी। ऐं उन खां अलावा जेके डिज़र्व थी वियूं आहिनि माण्हुनि जूं जेके फौतगियूं थी वियूं आहिनि उहे अंग अखर जेको आहे 80-85 जे लॻभॻि जेके आहिनि हितां जा माण्हू जेके मासूम ॿार औरतूं या घर जूं छतूं किरण सबबु जेके आहिनि उहे फौत थी चुका आहिनि। ऐं हिन वक़्त जी सूरत हाल की ॻाल्हि कजे त हिन वक़्त जेके आसपास जा जेके इलाइक़ा आहिनि या जेके तहसील आहे, तहसील दंबट आहे, खोड़ा आहे, अगड़ा आहे, या उन खां अलावा ठरी मीरवा आहे, या फैज़गंज आहे, या नारो आहे, कोटजी आहे, उहे हिन वक़्त बि पाणीअ जी जेको आहे लपेट में आहिनि। पर उन जे बावजूदि जेको आहे बिजलीअ जो निज़ाम बहितर थियण खां पोइ पाणी जेको आहे माण्हू पंहिंजी मदद पाण ऐं जेको आहे ज़िले इंतिज़ामिया जे सहकार सां जेको आहे पाणी कढाइण जी कोशिश में रुधल आहिनि। ऐं तक़रीबन जेको आहे 80% पाणी जेको आहे निकिरी चुको आहे, पर 20% पाणी जेको शहर जी एराज़ी आहे उन्हनि में अञा ताईं मौजूदु आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेके माण्हू बेघर थियल हुआ उन्हनि में तक़रीबन जेके नाज़ाए स्कूल आहे, जेको वॾे में वॾो स्कूल आहे अंग्रेज़नि जे दौर खां वठी खैरपुर में क़ाइमु आहे, उन जा तक़रीबन 126 जे लॻभॻि जेके कमरा आहिनि। ऐं उन खां अलावा कंप्रेसर स्कूल आहे जंहिंमें 76-77 कमरा आहिनि। या जेके हॉस्टल्स आहिनि, मेडिकल हॉस्टल आहे या मेहरान हॉस्टल आहे, उन्हनि में जेके आहिनि इहे बोर मुतासिरनि खे जेको आहे रहायो वियो आहे ऐं गवर्नमेंट तरफ़ां उन्हनि खे खाद खुराक ॾिनी थी वञे। ऐं मूंखे जेके हज़रात आहिनि जेके शहर जा आहिनि उन्हनि पंहिंजे तरफ़ां जेको आहे उन्हनि जो जेको आहे ज़िम्मो पंहिंजे मथां कयो आहे। अच्छा शबीर, जेको आहे असांखे नज़र आयो त मुख़्तलिफ़ अॻवान जेके आहिनि उहे ॿेड़ियुनि ते नज़र आया। मंज़ूर वसाण साहब, नवाब वसाण साहब, छा अञा ताईं माण्हू फाथल आहिनि जिन खे रेस्क्यू करण लाइ इहे ॿेड़ियूं हलायूं पियूं वञनि? जी बिल्कुल, जेके कच्चे जा इलाइक़ा आहिनि उते हिन वक़्त ताईं माण्हू फाथल जीअं पीरगोठ जो इलाइक़ो आहे या बिंडी वारो इलाइक़ो आहे, कोबेदरे जे पासे जेको इलाइक़ो आहे, या कोटजीअ में जेके नवां डेम ठाहिया उहे डेम जेके टुटण जे करे जेको एराज़ी आहे उते जेको आहे तमामु घणो पाणी पहुची वियो आहे। त उते जेको आहे रेस्क्यू कयो पियो वञे माण्हुनि खे या ॿेड़ियुनि ज़रिए जेको आहे खाद खुराक कई पियो वञे, छो जो माण्हू जेके फाथल आहिनि उहे हेॾे ॿाहिरि अची कोन था सघनि। एतिरा माण्हू जेके आहिनि ते मुतासिर थिया आहिनि, जेके हितां जा जेके स्कूल आहिनि या सरकारी इमारतूं आहिनि या उहे भरिजी वियूं आहिनि, उनजे करे उन्हनि जॻहियुनि ते उन्हनि खे राशन पुॼाए थो वञे। ऐं जेको आहे हिते नवाब वसाण जो पतो खैरपुर जी सूरत हाल जे कारण उनखे जेको मुक़ररु कयो हो त उन तक़रीबन थोरी घणी महिनत कई आहे, ब्यूरोक्रेसीअ ते जेको असर उसूल रखियो आहे, उनजे करे पाणी कढाइण जी जेको कोशिशि कई। ऐं जेको डिप्टी कमिश्नर खैरपुर जेको अॻे शेफला अबड़ो साहब उहो जेको इंतज़ाम न संभाले सघियो त उहो पाण हुरतो ई पाण हलियो वियो। ऐं उन खां पोइ नओं जेको डिप्टी कमिश्नर खैरपुर आयो उन जेको नवां एफर्ट्स वरिता आहिनि। ऐं जेको जेके महकमा जेके तालुकनि ते जेके असिस्टेंट कमिश्नर आहिनि उन्हनि खे हिदायतूं जारी कयूं थियूं, उनजी मॉनिटरिंग करे थो पियो त जीअं उन्हनि इलाइक़नि मां पाणी कढी सघिजे। जी नाज़रीन, खैरपुर जो हाल अहवाल तव्हां ॿुधा। हाणे पाण हलूं था ज़िले बदीन में, जिते बदीन ज़िले जो धरती टीवी जो रिपोर्टर अली मोहम्मद शाहानी साहब असां गॾु आहे ऐं बदीन जो हाल अहवाल वठूं था। बदीन में छा सूरत हाल आहे? अस्सलाम वालेकुम अली मोहम्मद शाहानी साहब। वालेकुम सलाम जी फयाज़ साहब। अली मोहम्मद शाहानी साहब, छा सूरत हाल आहे बरसात खां पोइ बदीन जी ज़िले अंदरि? जी सर, बिल्कुलु बदीन में जेका मुसलसल तेज़ बरसातूं रहियूं ऐं वक़्फ़े वक़्फ़े सां कॾहिं घटि कॾहिं वधि, इन हवाले सां जेकॾहिं बदीन जी ॻाल्हि कजे त बदीन में काफ़ी बरसातुनि असर छॾिया आहिनि। ख़ासि करे हेठियां इलाइक़ा जेके आहिनि, जीअं ज़िले बदीन जी जेके सिटी बदीन आहे उन जा जेके 14 वार्ड आहिनि उन्हनि जे हेठियां इलाइक़ा उन्हनि में पाणी अची वियो आहे। जॾहिं त असां 5 तहलकनि जी ॻाल्हि कंदासीं, गोलाटी आहे, टंडो बागो, मातली आहे ऐं उन खां अलावा तलार आहे। तलार जे बि इलाइक़नि में काफ़ी जेको बरसातनि जे करे गर्भ किरिया आहिनि, माण्हू काफ़ी बेगर्भ थिया आहिनि। पर ख़ासि करे LBOD जे लॻभॻि जेके माण्हू वेठल आहिनि, पुराण ढोरे ते माण्हू वेठल आहिनि। ऐं ख़ासि करे शहर हयात ख़ासकेली जेको बदीन जी आख़िरी पुछड़ी में ऐं जुडो जे वेझो आहे, उन में जेको आहे पाणी अचण जे करे उतां पुराण जो ढोरो टुटण जे करे शहर सॼो जेको आहे मुकमल पाणी हेठि अची वियो आहे।
ऐं उते जा माण्हू जेके लॻ पलाण करे ऐं काफ़ी माण्हू फाथल हुआ जेके मथे रोडनि ते अची विया आहिनि। उते जेकॾहिं ॾिसजे त इंतिज़ामिया तरफ़ां काफ़ी कोशिशि करण खां पोइ उन्हनि खे जेको आहे सो टेंट बि ॾिना विया आहिनि। तक़रीबन असिस्टेंट कमिश्नर टंडो बाबू ॿुधायो त तक़रीबन 100 खनि जे क़रीब जेको सो टेंट बि लॻाया विया आहिनि त जीअं माण्हू उन कैंपनि में बि रही सघनि। जॾहिं त ॿिए तरफ़ जेकॾहिं ॾिसिजे त हिन वक़्तु राति ताज़ो जेको आहे मलकानी शरीफ़ वेझो उते घारो पवण जे करे उते पाणी जो जेको दबाव हो हुनजे घारो पवण जे करे काफ़ी जेके ॻोठनि 20 जे लॻभॻि उहे पाणीअ ते अची विया आहिनि। उते बि जेको आहे सो ज़िले इंतिज़ामिया रेस्क्यू करे जेको सो हुनखे मुख़्तलिफ़ जेके मथियां इलाइक़ा आहिनि उन्हनि ते छॾे माप जो जंहिंमें मेराब खान चांजो आहे, बंगार ऐं मोहम्मद बख्श दलवाणी आहे। साहिली पटी जेकॾहिं असीं ॻाल्हि कंदासीं शकूर ढंढ जी, त शकूर ढंढ जेका आहे सा पाणी तेज़ हुजण जे करे घणो दॿाउ जे करे काफ़ी इलाइक़ा जेके आहिनि पाणीअ ते अची विया आहिनि। ख़ासि करे शेख किरियो भंडारी आहे या मिठन मला आहे, गोलो मंदरो, इहे इलाइक़ा जेके आहिनि हिन वक़्तु पाणीअ हेठि आहिनि। ऐं उन हवाले सां ज़िले इंतिज़ामिया डिप्टी कमिश्नर बदीन तरफ़ां काफ़ी कोशिशूं कयूं आहिनि त मुख़्तलिफ़ जेके ख़ासि करे साहिली पटी आहे जीअं 0 पॉइंट उते जेके टेंट बि लॻाया विया आहिनि। ऐं ॿिए तरफ़ जेकॾहिं असां पीयूष पार्टी जे अॻुवाणी जी ॻाल्हि कंदासीं त हुन में सूबाई वज़ीर मोहम्मद इस्माइल राव तरफ़ां गोलाची में बि जेको आहे सो उते काफ़ी कोशिशूं कयूं आहिनि। हेठां इलाइक़े में जेके माण्हू वेठा आहिनि उनखे जेको आहे उते उन्हनि खे टेंट वग़ैरह ॾिना विया आहिनि। कोशिशूं जारी आहिनि। ऐं उन खां अलावा हाजी रसूल बख़्श जो जेको रिलीफ जो सूबाई सलाहकार आहे उन जे तरफ़ां कोशिशूं आहिनि त माण्हुनि खे जेको रिलीफ मिले। ऐं रेन एमरजेंसी अरबाब लुत्फ़ुल्ला जेको हिन वक़्तु बाक़ाइदो ते जेका LBOD आहे, सिम नालो आहे जेको हिन वक़्तु जेको माण्हू अफ़वाहूं हलनि पियूं त बाबा किथां बि घारो लॻी सघे थो या इंतिज़ामिया तरफ़ां जेको घाणे हण जूं जेके सोशल मीडिया ते बि ॻाल्हियूं हलनि पियूं उन हवाले सां उते काफ़ी माण्हू जेके गॾिजी एहतिजाज कयो उन्हनि त जीअं इलाइक़ो इहो महफ़ूज़ रहे त उते बि उन्हनि कोशिशि कई आहे। MP ताजो मला समेत जेके हिते जेके बदीन जा चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि तरफ़ां काफ़ी कोशिशि कई वई आहे त इन्हनि इलाइक़नि खे जेको सेफ रखियो वञे। पर बरसाति मुसलसल मथां खां पाणी अचण जे करे ख़ासि करे हेठां जेके इलाइक़ा आहिनि पाणी में अचण जे करे उते जा माण्हू जेके लॻ पलाण करे जेके मुख़्तलिफ़ मथां हंधनि ते आया आहिनि यकीन त माण्हू बेघर ज़रूरु थिया आहिनि त उन्हनि खे जेको आहे तो महफ़ूज़ जॻहियुनि ते इंतिज़ामिया कोशिशि करे पई। पर हाणे पाणी तमामु घणो अचण जे करे उते माण्हू तमामु घणो परेशान आहिनि। ऐं गॾोगॾु उन्हनि खे खाधो जेको आहे तो जेकॾहिं वक़्तु सिर जेको ॾियण जी त कोशिशि कई वई आहे। अच्छा, पंहिंजो अली अहमद शानी साहिबु बदीन जी जॾहिं बि ॻाल्हि थिए थी 2011 में बि असां ॾिठोसीं त उन वक़्तु बि इहो LBOD ऐं शकूर ढंढ जा मामला जेके हुया उन्हनि बदीन ज़िले में काफ़ी तबाही कई। हिन वक़्तु छा उन्हनि मामलनि खे एड्रेस कयो वियो आहे, घटि तबाही थी आहे? छाकाणि त इहो LBOD जी डिज़ाइन जे फॉल्ट जे करे उन वक़्तु बि इहो डिस्कस थियो हुयो ऐं शकूर ढंढ जे करे जेको आहे ख़ुदि जेको इहो सिम नालो आहे इहो उबतो वहणु शुरू थी वेंदो आहे। हिन वक़्तु छा सूरत हाल आहे? हिन वक़्तु जेकॾहिं असीं ॾिसूं त LBOD में तमामु घणो पाणी आहे, हुनजी दहशत आहे। जेके हुनजा कपर आहिनि उन्हनि जे जेका आहे कपर जेके आहिनि उनजा कमज़ोर आहिनि। उन खां अलावा उनजी घाटी बि थी आहे। 2 साल अॻु में उनजी घाटी थी आहे। असीं ख़ुदि जेको विज़िट ते वियासीं या ख़ुदि उते वियोसीं विज़िट ते ऐं उन वक़्तु असांजो सीधा जेको चेयरमैन आहे कबूल खटियाण पोइ हो ऐं ख़ुशूसी मुआविन पीर नूला कुरैशी हो ऐं उन खां पोइ MP हाजी ताज मोहम्मद मला हो टीम ते मुश्तमिल असीं उते वियासीं, उते विज़िट कईसीं त मशीन उनजी घाटी कई, उनजो जेको तर हेठों जेको आहे त उनजी घाटी त कई वई। पर हाणे जेका कैपेसिटी आहे पाणी जी वधीक आहे ऐं उहो जेका खणे घटि पई। शकूर ढंढ में हितां खां जेको पाणी वञे पियो शकूर ढंढ तमामु वॾी आहे। उनजो जेको वापसि अचणु पाणी जो त हेठां जेके इलाइक़ा आहिनि ॻोठ आहिनि उहे हेठि आहिनि त उन करे उन ॻोठनि में मुख़्तलिफ़ ॻोठ जेके आहिनि उन में पाणी ज़रूरु अची वियो आहे। उतां जेके माण्हुनि खे कढण जी कोशिशि कई वई आहे। कुझु माण्हू पाण मुरादो जेको ॿाहिरि अची विया आहिनि। 2011 जी ॿोॾि खां पोइ हीउ जेको हिन वक़्तु बरसातूं तमामु तेज़ पियूं आहिनि। LBOD रोशनाबाद नओकोट खां जेको घारो पियो आहे पुराण जे पटनि खां जेको थियो आहे पुराण जेको आहे उहा टुटी आहे त जेके हेठि मलकाणी जो इलाइक़ो आहे उन पाणी हेठि अची वञण जे करे उते जा माण्हू तमामु घणो परेशान आहे। पर ॾिसजे हिन वक़्तु जेका दबाव या माण्हुनि जी जेका नज़रूं आहिनि सभु LBOD ते आहिनि किथां मथां। अच्छा, हिकिड़ो असांखे नज़र आयो 10 तोड़े 11 जे ॿोॾुनि ऐं बरसातुनि जे सिलसिले में त तमामु घणा इंटरनेशनल इदारा फलाही तनज़ीमूं इहे एक्टिव हुयूं इन्हनि इलाइक़नि में। हिन वक़्तु छा सूरत हाल आहे तव्हांजे ज़िले में के इंटरनेशनल इदारा के मक़ामी या क़ौमी सतह जूं नेशनल सतह जूं के NGOs के उते ऑपरेट कनि पियूं माण्हुनि जी रिलीफ ऐं रिहेबिलिटेशन लाइ? हिन वक़्तु जेके ख़ासि करे समाजी जेके तनज़ीमूं आहिनि उहे कोशिशि कनि पियूं उते ख़ासि करे कराची खां जेके माण्हू अचनि अलॻि अलॻि माण्हू आहिनि उहे खणी
जेके गाॾियुनि ते मुख़्तलिफ़ गाॾियूं उन्हनि ते उन्हनि माण्हुनि जे लाइ काफ़ी जो खाधो पीतो खणी था अचनि, उहे राशन पाणी बि खणी पिया अचनि, जेको असां कल्ह पाण वञी विज़िट कई त उते माण्हू काफ़ी आया आहिनि। त उते माण्हू ॾियणु शुरू त कयो आहे, पर हिते लखनि जे तादाद में जेके माण्हू वेठा आहिनि, यकीनन उन्हनि जे लाइ काफ़ी जेका इमदाद जी ज़रूरत आहे जेका अञा ताईं उन्हनि खे मिली न सघी आहे, जंहिंमें खाधो पीतो आहे या उन्हनि जे रिहाइश जो बंदोबस्तु हुजे, वॉशरूमनि जी बि उन्हनि खे तमामु घणी तकलीफ़ आहे, उहा बि जेका असां अञा ताईं जेका असां न थी सघी आहे, सहूलियत जेका उनखे मिली न सघी आहे। जंहिंजे करे हिन वक़्तु ॾिसिजे त ॿाहिरि खां जेका इमदाद अचणु त शुरू थी वई आहे, पर इमदाद या राशन ॾियण में काफ़ी तकलीफ़ थी रही आहे। त इन वजह सां ज़िले इंतज़ामिया तरफ़ां डिप्टी कमिश्नर आगा शाहनवाज़ ख़ान तरफ़ां जेके कोशिशूं जारी आहिनि, या उनजो असिस्टेंट कमिश्नर टंडो बागो बि उते असां सां गॾु हो, ऐं उन असां काफ़ी विज़िट कराई उन इलाइक़े में, पर उते माण्हू त तमामु घणो दाऊं कंदा, छाकाणि त उहे मुतासिर आहिनि, उहे त दाऊं कंदा, असांखे टेंट बि कोन था मिलनि, ऐं असांखे खाधो पीतो या मुफ़्त हिते जेके मेडिकल कैंपूं क़ाइमु कजनि त जीअं मुख़्तलिफ़ बीमारियुनि मुंहुं कढियो आहे त उन्हनि खे मुंहुं ॾेई सघिजे। पर उन वक़्तु जेको डिप्टी कमिश्नर जो असिस्टेंट कमिश्नर त जेको मौजूदु हो, उन असांखे बाक़ाइदे ॿुधायो, उन कुझु इलाइक़ा असांखे विज़िट बि कराया, त उते असां जेके उन्हनि खे जेके उते बेड़ियूं बि ॾिनियूं आहिनि त जीअं माण्हू महफ़ूज़ जॻहियुनि ते ॿाहिरि बि निकिरी सघनि, रोडनि ते बि अची सघनि। त उन वजह सां जेके टेंट ॾिना हुआ त उते काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि त टेंट में तमामु घटि आहिनि। ऐं जीअं सूबाई वज़ीर मोहम्मद इस्माइल राव चयो त हिन वक़्तु पूरे पाकिस्तान में जेका साॻी सूरत हाल आहे त जेके टेंट आहिनि तमामु घटि पिया मिलनि। इन वजह सां हिते माण्हुनि खे ख़ासि करे खाधे राशन ऐं टेंट जेके आहिनि उन्हनि जेकॾहिं उन्हनि जी सहूलियत हिननि खे मिली वेंदी त मुंहिंजे ख़्याल में काफ़ी माण्हुनि खे इहे सहूलियतूं मिली वेंदियूं। काफ़ी माण्हू जेके आहिनि ज़िले इंतज़ामिया कोशिशि कई, जीअं कल्ह जेको घारो लॻो राति जेको मलकानी वेझो, त उन्हनि माण्हुनि खे पाण मुरादो जेको आहे सो उन्हनि कोशिशि कई त ॿाहिरि जीअं अची वञनि या कंहिं कैंपनि में रहिजे। माण्हू कैंपनि में काफ़ी अहिड़ा माण्हू रहणु नथा चाहिनि, या त पंहिंजे माइटनि ॾे हलिया विया आहिनि, या त उते जेके माण्हू आहिनि उहो जेको आहे सो चवनि था त ज़िले इंतज़ामिया तरफ़ां जेको आहे सो असीं कैंपनि में नथा रही सघूं, छाकाणि त उहे असांजूं जेके खाधे पीतो या बंदोबस्तु ख़ासि करे नथो थिए इन करे। पर हिन वक़्तु जेकॾहिं असां उन इलाइक़े में जेको वञी पाण ॾिठो त माण्हू अलॻि अलॻि काफ़ी अची विया आहिनि, ऐं जेके माण्हू पंहिंजे तरफ़ां या कराची या मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रेंजर्स आहे, फ़ौज आहे, उहे बि जेके आहिनि कोशिशि में लॻा पिया आहिनि त उते काफ़ी जॻहियुनि ते जेका आहे सा उते उन खाधो राशन वग़ैरह या मेडिकल कैंपूं क़ाइमु कयूं पियूं वञनि। वॾी महिरबानी। नाज़रीन, तव्हांखे खैरपुर ऐं बदीन ज़िलनि जा हाल ॿुधायासीं, असांजे रिपोर्टरनि रिपोर्ट कयो। पर जीअं ॿुधायूं पिए त हुकूमती सतह ते बि कोशिशूं नज़र अचनि पियूं, इंडिविजुअल सतह ते बि नज़र अचनि पियूं, मक़ामी NGOs बि ऑपरेटिव आहिनि, पर अञा जेको तबाही जो जेको तादाद जो जेको सतह आहे उहा तमामु वॾी आहे। तंहिं करे अञा वधीक इमदादी कोशिशुनि ऐं काविशनि जी ज़रूरत आहे। यकीनी तौर ते सिंध जा माण्हू हिन सॼी तबाही ऐं हुन में बि पंहिंजो किरदारु अदा कंदा। उन सां गॾोगॾु आलमी बिरादरी बि इहा उमेदु कजे थी त हिन सॼे मामले में पंहिंजो किरदारु अदा कंदी। वक़्फ़ो वठूं था नाज़रीन, वक़्फ़े खां पोइ मोटी जी सिंध जे कुझु ॿियनि ज़िलनि ताईं कोशिशि कंदासीं त हुननि जो हाल अहिवाल तव्हां ते पहुचाए सघिजे।